बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन, अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू का अॻिते फ़िक़े में नजाज़ जे बारे में नओं दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, अॼु जी पंहिंजी गुफ्तगू क़ुरान पाक जी तहरीर ऐं पन्ने खे नजिस करण जो छा हुकुम आहे। मोहतरम नाज़रीन, क़ुरान पाक जे तहरीर ऐं पन्ने खे नजिस करणु बेहुरमती जो सबबु हुजे त इहो हराम आहे, ऐं जेकॾहिं नजिस थी वञे त हिकदमि पाणी सां धोइणु घुरिजे। पर जेकॾहिं बेहुरमती न बि थिए त एहतियात वाजिब आहे त कलाम पाक खे नजिस करणु हराम आहे ऐं पाणी सां धोइणु वाजिब आहे। ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं क़ुरान पाक जो जिल्द नजिस थी वञे ऐं उन सां क़ुरान पाक जी बेहुरमती थींदी हुजे त जिल्द खे पाणी सां धोइणु घुरिजे। ऐं ॿियो मसइलो आहे, क़ुरान मजीद खे कंहिं ऐं निजासत मसलन रत या मुर्दे ते रखणु, चाहे उहा जेका आहे निजासत ख़ुश्क छो न हुजे, अॻु बे एतरामी थियण जी सूरत में इन ते जेका रत या मुर्दार ते क़ुरान पाक खे रखणु हराम आहे। ऐं ॿियो मसइलो आहे, क़ुरान मजीद खे नजिस मस सां लिखणु, पोइ चाहे हिकु हर्फ़ ई हुजे, उनखे नजिस करण जे हुकुम आहे। जेकॾहिं लिखिजी वियो हुजे त उनखे पाणी सां ड्राए छॾिजे, धोई छॾिजे ऐं ड्राए छॾिजे, या अखरनि खे कोरे या मिटाए छॾिजे अगरि जे नजिस शइ सां क़ुरान खे लिखियो वियो हुजे त। ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं क़ुरान मजीद काफ़र खे ॾियण सां क़ुरान जी बेहुरमती जो सबबु थिए त उनखे क़ुरान मजीद ॾियणु काफ़र खे हराम आहे, उनखां क़ुरान मजीद वापसि वठणु वाजिब थी वेंदो। जेकॾहिं क़ुरान शरीफ़ जो पन्नू या अहिड़ी शइ जंहिंजो एहतराम ज़रूरी हुजे, मिसाल उहो काग़ज़ जे ते ख़ुदा जो नालो या पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम या इमाम जो नालो लिखियलु हुजे, जेकॾहिं लेट्रिन में किरी पवे त उनखे ॿाहिरि कढणु ऐं उनखे धोइणु वाजिब आहे, पोइ चाहे उन ते पैसा ख़र्च करणु छो न पवनि। अगरि पर जेकॾहिं उनखे ॿाहिरि कढणु लेट्रिन मां मुमकिन न हुजे त उन वक़्त ताईं उन लेट्रिन खे इस्तेमालु न कजे जेसि ताईं उहो यकीन न थी वञे त उहा काग़ज़ या उहा शइ बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे, एसे ताईं जेका उनखे इंसानु इस्तेमालु नथो करे सघे। अहिड़ी तरह ख़ाक शिफ़ा आइमा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़बर जेका मिटी आहे, अगरि उहा जेका ख़ाक शिफ़ा लेट्रिन में किरी पवे त उनजो बि इहो हुकुम आहे, उनखे जेका आहे कढणु ज़रूरी आहे, उनखे धोइणु वाजिब आहे। अगरि जेकर कढणु मुमकिन न हुजे त जेसि ताईं उहो यकीन थी वञे त उहा बिल्कुलु ख़तमु थी वई आहे, तेसि ताईं उनखे लेट्रिन खे इंसानु इस्तेमालु नथो करे सघे। अगरि कोई इंसान खे यकीन थी वञे त उहा हीअ शइ जेका ख़तमु थी वई आहे, उनखां बाद में जेका इंसानु उन लेट्रिन खे इस्तेमालु करे सघे थो, उनखां पहिरियों जेके इंसानु लेट्रिन वग़ैरह खे इस्तेमालु नथो करे सघे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी थी पवे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।